वालिद साहब जेकॾहिं नाराज़ आहे त वालिद साहब खे ज़ोरी बि परचाण अथई, ॾींहं न लॻाइजांइ। वालिद साहब आहे न त तोखे हर कोई सुञाणे थो। जेकॾहिं वालिद साहब हिन जहान खां लाॾाणो करे वियो न, तुंहिंजे घर जा भाती भातियुनि सां गॾु, चाचा चाचनि सां गॾु, सोट सोटनि सां गॾु, पाड़े वारा बि, इन्हनि जा रवैया लहजा हलण सभु कुझु मटिजी वेंदई। इहो तुंहिंजो वालिद साहब आहे जंहिंजी रहमत जे सहारे हिनमहिल तूं उॾंदो थो वठे। पुट अबो नाराज़ हुजे न त अबे खे फौरन परचा। ख़ुदा जो कसम, अमड़ जॾहिं बचे खे पिटींदी आहे न त उहो दिलि सां न पिटींदी आहे। अलाह साईं हुनजी पिट खे थोरो पेंडिंग में रखंदो आहे, थोरो अलाह साईं माउ जी पिट खे पेंडिंग में रखंदो आहे। ऐं पीउ जॾहिं पिटींदो आहे न त उहा पिट यकदमि फौरी 970 स्पीड में अलाह जी इज़त जो कसम आसमान जी तरफ़ रवानगी कंदी आहे। 970 स्पीड, 361 स्पीड जिन जी आहे, 970 स्पीड। 970 स्पीड उन पारा ते जी आहे जेको पीउ जे लफ़्ज़ मां वात मां निकिरे। बहरहाल पंहिंजे वालिद साहब जी नाराज़गी जे करे तूं ख़ुदि अखियुनि सां ॾिठी आहे, जा नाराज़ थी वियो आहे, जा उन सां तूं गुस्सो कयो आहे त पेरनि ते किरी बि माफ़ी वठेसि। भाकुर पाए सीनो सीने सां मिलाए बि बशकराएसि। इन जी महिरबानी आहे, इन ई तोखे उंगली खां पकड़े बाज़ार जी लोकेशन ई तोखे ॾेखारियो, इन ई तोखे जीअण सेखारियो, इन ई तोखे उॾणु सेखारियो। पाण केतिरियूं तकलीफ़ूं ॾिठी आई, केतिरियूं तकलीफ़ूं, अज़ियतूं, परेशानियूं, पगर पंहिंजे जिस्म ते वाए, पंहिंजे मुंहं तां पगर वाए तो औलाद जे करे। अॼु तूं उहा औलाद पीउ सां बराबरी थी करे, पीउ सां बराबरी थी करे। अरे उथ उथ, वक़्त बि मोहलत नन्ही आहे, का ख़बर बि न आहे उन ग़रीब जी ज़िंदगी केतिरी आहे। बशकराए पंहिंजे वालिद साहब खां, भाकुर पाए पंहिंजे अबे जे माथे ते चुमियूं ॾे, माथे ते गिटनि ते चुमियूं ॾेसि, ख़ुदा जो कसम पेरनि ते बि चुमियूं ॾेसि। अलाह वॾो राज़ी आहे। अरे पीउ जे क़दमनि खे, माउ जे क़दमनि खे चुमण में को अलाह नाराज़ कोन थो थिए। रब क़ुरान में पीउ माउ जे लाइ वॾी फज़ीलत ॾसी आहे। अलाह चए थो पीउ माउ सां जेकॾहिं नाराज़गी कई, मां रब तेसि ताणी माफ़ न कंदोमांइ जेसि ताणी तोखे उहे सची दिलि सां माफ़ न कनि। अॼु पीउ सां तो बराबरी करे, इहा ग़ैरत आहे तुंहिंजी। ॿार दोस्तनि में वेही पाण खे मोतबर थो सम्झे, पीउ खे पियो सताइनि थो। हाँ, अरे उहो मर्द ई कहिड़ो जेको पंहिंजे वॾनि सां नाराज़गियूं करे ऐं ॿाहिरि चेहरनि ते चेहरा चाढ़े। अड़े ॿुढी मर, ग़ैरत बि का शइ आहे। अड़े पंहिंजनि जे आॾो, पंहिंजे वॾनि जे आॾो, वॾनि जे चेहरनि ते मुस्कुराहटूं सजायो। तव्हां ॿियनि जे चेहरनि ते भले तव्हां मुस्कुराहटूं, गुस्सा सजायो, नो प्रॉब्लम। पंहिंजे घर जे वॾनि जे मथां, वॾनि जे आॾो उन्हनि सां अहिड़े तरीक़े पेश अचो जो उन्हनि जे चेहरे ते संगड़ी मुस्कुराहट अची वञे, तव्हां औलाद जे करे। अॼु मूंखे यकीन आहे तूं मुंहिंजी हिन नसीहत ते अमल कंदे। ख़ुदा जे वास्ते पंहिंजे मथां, पंहिंजे घर जे मथां रहमतियूं वसंदे ॾिसंदे। जेकॾहिं इहे रहमतियूं अलाह जेकॾहिं नाराज़ थी वई न त इहे क़ीमती तोहफ़ा तोखां खसे छॾींदो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जी धूम पइजी वेंदई। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह कुल्ले कांदी थींदे बि त रड़ियूं रांबाटियूं कंदे। अॼु हे ज़िंदा त इहे ॿई तोहफ़ा अलाह तोखे ज़िंदा ॾिना, अलाह इहे तोखां वापसि बि वठंदो। जहिड़ी वापसि वरितई न, उन ॾींहं ते दुनिया ॾिसजांइ वीरान नज़र ईंदई, वीरान।